सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तू समझाए इनखे समझाए खणी जो असीं हिन वक्त नैना के नवाब खान जे हवाले न बि कयूं पर इनखां पुछ त छा ही सॼी ज़िंदगी नैना जो तहफ़ुज़ करे सघंदो। मूसा तू नवाब खान जी पहुंच खां परे नथो वञी सघीं। जेकॾहिं तू असांजो ख़ैर चाही थो न त पोइ तोखे नैना खे नवाब खान जे हवाले करणो ई पवंदो। जेकॾहिं नैना खे तोखे वापसि करणो हो त पोइ इहा ॻाल्हि तो उन वक़्तु छो न कई। मूसा उन वक्त तू जिद ते हुए जेकॾहिं आऊं नैना खे वापसी वारी ॻाल्हि ते अड़ियल हुजां हा न त तू मौत खे क़बूली हा पर नैना खे कॾहिं बि वापसि न करी हा। जेकॾहिं मां मौत खे क़बूल करे सघां थो त पोइ तू बि मरी छो नथो। मूंखे पंहिंजी परवाह न आहे मूसा पर हिते ॻाल्हि आहे मुंहिंजे घर जी इज़त जी। जेकॾहिं मुंहिंजे घर जी इज़त खे कुझु थियो न त मां पंहिंजे पाण खे कॾहिं बि बख़्श कोन करे सघंदुसि। इहा ॻाल्हि तू समझी छो नथो मूसा छो नथो समझी। अला मां राति नवाब खान जो ॻोठु वियुसि उनजी दावत मिलियल आहे। नवाब खान जे मथां को भरोसो न आहे हुकुम थी सघे। सोट जे सौके जो अंदाज़ो बि अथव त पोइ अहिड़े माण्हू वटि वञो छो था। जेकॾहिं न वयसि त नवाब खान मूंखे बुज़दिल सां हिन करे लाला मूंखे हर हाल में नवाब खान जी दावत ते वञिणो पवंदो। सोट पोइ मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम। लाला तोखे हिते रहणो पवंदो छो त नवाब खान ईअं करे त नथो सघे पर उनजे मथां को भरोसो कोन्हे। थी सघे थो त मूंखे दावत ते घुराए पोयां पंहिंजा वाठा मोकिले असांजे ॻोठ में अची को गंद न कर। इतफाक़ लाला कॾहिं पुछी न ईंदा पोइ जो पछताइजे इन खां सुठो आहे त पहिरियां ई तयारी करे वेहिजे। ठीकु आहे सोट पोयां जो ज़िम्मो मुंहिंजो हूंदो उन लाइ तव्हां परेशान न थियो। वॾा पाण सां गॾु कंहिंखे वठी हलंदो। ॾिसूं था हिन ॻाल्हि खे ॿ ॼणा के मूं सां गॾु हलंदा बाक़ी ॿ ॼणा हिते छॾे हलंदासीं। सोट पोयां जो खुटको न कजो मां आहियां न तव्हां हमरा वठी वञिजो पोइ मां बशियो खे बि घुराए वठंदुसि तव्हां बेफ़िक्र रहो। लाला ईअं बि सही आहे पर वधीक जेको वॾे जो हुकुम इहो राति सोचींदासीं सलीम त कहिड़ा हमरा साण खणणा आहिनि कहिड़ा हिते रहंदासीं। कुझु बि कोन थींदो ई मीर कॾहिं बि नैना खे उन्हनि जे हवाले कोन कंदुसि। ऐं न ई तू वरी हिन मसइले जे विच में अच। मूसा मसइले खे हल करण जी कोशिश कयो अजाए ज़िद न कयो। जेको थोरो घणो गॾु थिया हूं उहो बि असां परे थी वेंदासीं। जॾहिं वेझो थिया ई न आहियूं तुरू त पोइ परे वरी कीअं पवंदासीं। तू कुझु बि सम्झ मूसा पर मां पंहिंजे दिलि मां समूरा गैर कढी पोइ ते पहुतो आहियां। पर पोइ बि मूंखे तुंहिंजे किरदार मथां शक आहे। जेका ॻाल्हि दिलि में अथई न मूसा सिधी कर। दिलि में वैर रखण सां कुझु बि कोन मिलंदई। कहिड़ी ख़बर ॾे कहिड़ी ख़बर। नवाब सां हथ मिलाए नैना खे वापसि करण जो नओं को रस्तो ॻोल्हियो हुजे। मीर एॾो बि कम ज़र्फ़ न आहे मूसा। बस मीर अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। तू मूंखे होश मां पियो कढी। जेकॾहिं तू होश मां निकिरंदी त पोइ छा कंदे। हाँ छा कंदे। मारी दे मूसा खे मार तुंहिंजे साम्हूं बीठो आहे मार। बस मूसा बस बस मूसा बस। वीर रुगो होश मां न निकितो आहे तो बि पंहिंजा होश विञाए छॾिया आहिनि। वीर तो मथां भलाई कई आहे तूं हुनजो अजुर ईंदे थो ॾी त पोइ छा कयां तूं ई ॿुधाए छा कयां। नैना खे हिन जे हवाले कयां हिन जे हवाले हथ सां वठी वञी चई नवाब जे अॻियां नैना खे कोई ईअं कयां। बाक़ी तू छा थो चाहे छा थो चाहीं त मां पंहिंजी भेण खे नवाब खान वटि मरण लाइ छॾियां। न मूसा न हे कॾहिं बि कोन थींदो कॾहिं बि न। नैना त तोखे हर हाल में मुंहिंजे हवाले करणी ई पवंदी। नथो कयाणे नैना खे तुंहिंजे हवाले। छा कंदे तूं वञ जेको करणो थी वञी कर मोकिलां तोखे। मीर ऐं मूसा खे मूं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीहारे छॾियो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त ॿई ज़िद्दी आहिनि। मूसा मुड़ण वारो आहे ऐं न ई मीर पोइ हिते हटंदो।
सरकार बचंदो उहो जेको पहिरियां गोली हलाईंदो। आशू तकिड़ो हिक ॿिए ते गोली कोन हलाईंदा। हा बाक़ी इन्हनि जी पाण में जुंटा पट दिलि ते थींदी। सरकार अंदाज़ो ॿुधायो त इहे ॿई हींअर किथे हूंदा ऐं मां वञी उन्हनि जो पासो वठां ऐं उन्हनि ते नज़र रखां। मूसा जा ॿ ठिकाणा आहिनि, या हू दरिया खान वटि हूंदो या वरी बहावल वटि। खणी जो असांजे हमराहनि खे बेवकूफ़ करण जे लाइ दर दर ते रुलायो अथसि, पर वरी बि फिरी गिरी ईंदो उते ई। मूं लाइ छा हुकुम आहे सरकार? इहो ॿुधायो त पहिरियां कंहिंखे पूरो करणो। कंहिं मथां बि गोली नाहे हलाइणी जेसि ताईं तूं नैना खे पंहिंजे अखियुनि सां नथो ॾिसी ऐं तोखे पूरो पूरो भरोसो थिए त नैना खे तूं वापसि करे सघीं थो। पोइ जेको तुंहिंजे साम्हूं हुजे न तोखे तूं पूरो करे छॾजांइ, पर नैना खे वापसि आणण खां अॻु में कंहिं ते बि गोली नाहे हलाइणी। ठीकु आहे सरकार, पोइ मां सतार खे वठी उन पासे निकिरी थो वञा। तूं हाणे निकिरी वञ, सिज लाहिण खां अॻु में ॻोल्हे हिननि खे हथु कर। जेकॾहिं तूं सिज लाहे छॾियो न त पोइ राति जो हू तोखे कॾहिं बि हथु कोन ईंदा। जेको नवाब खान चाहे पियो उहो ई पियो थिए। मीर जी ज़मानत ते तोखे आज़ाद कराई, वरी उन खां पोइ मीर जी भेण खे अगवा कराई, वरी मीर खे तुंहिंजे साम्हूं बीहारे अथई। अञा तव्हां इहा ॻाल्हि नथा सम्झो? इहा ॻाल्हि तूं मूसा खे सम्झाए। मूसा नवाब खान जी ज़ाल जे करे मूंखे ई मुंहिंजी भेण खे माराइण थो चाहे। इहा ॻाल्हि मूसा खे सम्झ में नथी अचे। नैना खे नवाब खान जे हवाले कयो वञे। हू 2 टे ॾींहं पंहिंजी ज़ाल खे कुटींदो, हिकिड़ो महीनो उनखे कमरे में बंदि करे रखंदो। जॾहिं हुनजी कावड़ घटि थी वेंदी न उनखे छॾे ॾींदो। या तुंहिंजी भुल आहे मीर त को हाणे नवाब खान नैना खे ज़िंदा छॾींदो। जीअं ई नैना नवाब खान वटि पहुती त पहिरीं गोली हणंदो नैना खे ऐं उन खां पोइ ॿी गोली तुंहिंजी भेण खे हणंदो ऐं पोइ सभु सांगा सिर जा लाहे मुंहिंजे पोयां लॻंदो। लीमू वॾो क़ुरानी आहे, असां नैना खे लीमे जे हवाले कंदासीं। ए लीमू भलो साईं खणी वञी नवाब खान जी झोलीअ में रखंदो। पोइ ॿुधाए, भले साईं झोली में ॾिसण खां पोइ नवाब खान नैना खे मारे सघे थो? तोखे शैतान जो चेलो त नज़र अचे थो, पर असुल ई वॾो शैतान तोखे नज़र छो कोन थो अचे? मूसा, नैना खे बचाइण मुंहिंजो ज़िद आहे। तूं नैना खे बचाइण जो छॾ, वञी पंहिंजी भेण खे बचाए। नैना हिन महिल मज़बूत हथनि में आ, जंहिंखे मां कॾहिं बि नवाब जे हवाले कोन कंदुसि। मेरा इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो ऐं अटल फ़ैसिलो अथई। बशू जेकॾहिं मुंहिंजो राज़ दिलि में रखी न तोसां हिकु सलाह करणी आहे। लाला, अॼु ताईं मूं तुंहिंजो कहिड़ो राज़ खोलियो आहे जो अॼु तूं चवींदो? पर ही राज़ तुंहिंजे वज़न खां वधीक आहे, तॾहिं थो चवां। ॻाल्हि कर लाला, तुंहिंजो राज़ केॾो बि ॻरो छो न हुजे, पर हिन दिलि मां ॿाहिरि कोन वेंदो। अॼु राति सौट सजावल खान नवाब खान जी दावत खाइण थो वञे। हुनखे नवाब खान जे ॻोठ में ख़तमु करणो। हुन लाइ मूंखे तुंहिंजे मदद जी ज़रूरत पवे। मां त तुंहिंजी मदद करण लाइ तयारु आहियां, पर हिन जे अंजाम जी ख़बर अथई? जेकॾहिं मूं पंहिंजे अंजाम जो सोचो न त बाबा जो या त वज़ीर जो पलान कॾहिं बि कोन करे सघंदुसि। ठीकु आहे लाला, ॿुधाए त पोइ मूंखे छा करणो पवंदो? तोखे नवाब खान जे ॻोठ जे ॿाहिरां मोटरसाइकिल खे झले बीहणो आहे। जीअं ई कमु थींदो न मां उतां मोटंदुसि ऐं उतां खणी मूंखे पंहिंजे ॻोठ छॾींदे। अॻिते जेकॾहिं मसइलो थियो न उनखे मां मुंहुं ॾेई वठंदुसि। तूं परेशान न थी। ठीकु आहे लाला, मां तयारु हूंदुसि। जीअं ई सोच निकिरण जी कंदो न मां तोखे फ़ोन कंदुसि। गाॾी काए पहुची वञे। मूसा मुड़ वरी बि पंहिंजी संगत आहे, संगत जो ख्यालु रखो। हू जेको मूं नवाब खे परखियो आहे तव्हां सोचे बि नथा सघो, ऐं मूं में का बि उमेद न रखो। मूसा, मां तोखे ॿाहूं थो सिद्धता लही वञ यार। नैना खे वापसि कर। तो नैना खे वापसि न कयो तो मुंहिंजी भेण खे मारे छॾींदा। कोन मारींदो,
नवाब तुंहिंजी भेण खे ईअं कोन मारींदो, पर जेकॾहिं नैना उन वटि पहुती त पोइ नैना सां गॾु तुंहिंजी भेण खे बि मारींदो। मूसा तू ॻाल्हि खे सम्झी छो नथो? नवाब खान मां का बि रहम जी उम्मीद नथी रखी सघिजे। जॾहिं तोखे इहा ख़बर आहे त नवाब खान मां रहम जी उम्मीद नथी रखी सघिजे, त पोइ उन जे मामले जे विच में अची छो थो? मूं तोखे बचाइण जी कोशिश कई आहे, बचाइण जी यार। मां नैना सां वाइदो करे वेठो, ऐं इहा ॻाल्हि मूं तोसां बि कई। नैना आखिर तो हिकु शादीशुदा माई जे पोयां पंहिंजा होश छो विञाया आहिनि? बस मीर, बस ये अजा इल्जाम मुंहिंजे मथां न। मूं हिन महिल ताईं नैना ॾे अखि खणी बि नाहे ॾिठो। मां उनखे छो पियो बचाइणु चाहियां ऐं उनजी छो थो मदद कयां? इन ॻाल्हि खे सम्झणु तुंहिंजो वस न आहे। मूंसां मां बसि इहा ई ॻाल्हि सम्झां थो। मूंखे पंहिंजी भेण खे ज़ालमनि जे चंबे मां आज़ाद कराइणो आहे, बस। त पोइ वञ न, वञी पंहिंजी भेण खे नवाब खान जे चंबे मां आज़ाद कराए। त तोखे कोन रोकियो आहे। बाक़ी तूं इहो न सोच त मां नैना खे मौत जे मुंहं में मोकिले तुंहिंजी भेण खे बचाईंदुसि। आदि तव्हां मज़ाक था सम्झो, पर हिन घर में फ़क़ीर था रहनि। जे ईअं न हुजे हा न त शहरू वीचारी सॼी ज़िंदगी घटि ते वेही कोन गुज़ारे हा। अदा वॾो थी पियो आहे न त अहिड़ी बेइज़ती कजई। सीपटड़ा इहे ॻाल्हियूं तूं असांखे छाजे लाइ थो ॿुधाए? हा त काथे थी न वञई मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे। इन करे थो ॿुधायां त शहरू वारा फ़क़ीर हाणी तोसां ऐं मखण सां चप पइजी विया। सचो ई सालू, सफ़ा सचो ई, सोरहाना सचो ई। हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधाए त हिन फ़क़ीरनि मां जान कीअं छॾाया? मतिलबु त कीअं राज़ी थींदा इहे? इन्हनि फ़क़ीरनि खे राज़ी करणु ॾाढो ॾुखियो आहे बा। केॾो बि ॾुखियो कमु हुजे, असां हिननि फ़क़ीरनि खे राज़ी कंदासीं। बेगुल खां त बलाऊं बि पासो कंदियूं आहिनि। तूं इहो ॿुधाए त करणो छा आहे? आदि हर राति पूरो किलो मिठाई तव्हांखे फ़क़ीरनि खे ॾियणी पवंदी ऐं इहा मिठाई 40 ॾींहंनि ताईं उन्हनि खे खाराइणी पवंदी। वॾा खे बुख छा ॿियो? लाॻी थी 40 ॾींहं मिठाई खाईंदा, पेट भरिजी वेंदो, आफ़री थी पवंदो। ओचो ॼण ठका त वरी असां फांसी वेंदासीं। आहे तौबा कर मखण, तौबा कर ॼट। फ़क़ीरनि खे घटि वधि न आहे गलाबो, हींअर ई कंध भनी छॾींदई। वाक़ई सही थो चई। तौबा तौबा तौबा, मुंहिंजी गीसी मुंहिंजी तौबा सालू। मां घटि वधि कोन थो ॻाल्हायां, बसि इहे वात मां निकिरी वियो। गड्ढा बि नथो पर निकिरी थो वञे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, बेगुल मूंखे सॼी ज़िंदगीअ में पाव मिठाई नाहे खाराई, ऐं फ़क़ीरनि खे किलो किलो मिठाई कीअं खाराईंदो आहे? न मखण न, पंहिंजी जान खां वधीक का बि शइ न आहे। अदा तूं गणती न कर, मां तोखे पैसा थी ॾियां, तूं वञी शहर में किलो मिठाईअ जो वठी आ। राति त मौजू ई मौजू हूंदियूं। छा कंहिंजूं मौजू? फ़क़ीरनि जूं वरी मौजू थींदियूं छा? मुंहिंजे चङाइनि जो सुठो बदिलो थो ॾी मूसा। मुंहिंजी माउ खे माराई हुई, इहा हुई तुंहिंजी चङाई। मूंखे नशो ॾेई पुलिस वटां गिरफ़्तार कराई हुई, इहा हुई तुंहिंजी चङाई। ऐं मुंहिंजी मासूम भेण खे कुहाई। अरे इहा हुई न तुंहिंजी चङाई। सिधी ॻाल्हि कर न मूसा, तूं मूंखां बदिलो वठण थो चाहीं? मां कसम खणी थो चवां मीर, मुंहिंजो तोखां बदिले वठण जो को बि इरादो कोन्हे। मूं जेको नैना ऐं हुनजी माउ सां वाइदो कयो आहे, बसि उहो निभाइण थो चाहियां। जेकॾहिं मूंखे पक हुजे हा त तूं नैना खे बचाए सघीं थो त मां तोखे नैना खे छॾण जी जिद न कयां। पर मूंखे ख़बर आहे त तूं घणो वक़्तु नैना खे नवाब खान खां बचाए कोन सघंदे। पोइ मूंसां एॾी अजाई जिद छो? तुंहिंजी इन जिद जे करे अजाई मुंहिंजी भेण मारी वेंदी। मां नैना खे नवाब जी पहुच खां तमाम परे वठी वेंदुसि, पर मां इएं थियण न ॾींदुसि। तूं रोकींदे मूसा खे? हा मां रोकींदुसि। मां मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, जेकॾहिं तो नैना खे मुंहिंजे हवाले न कयो त
तुंहिंजी लाश तां गुज़री बि मां नैना खे हासिल कंदुसि। इन करे मूंसां तुंहिंजी भलाई इन ही में आहे। तूं नैना खे मुंहिंजे हवाले कर। मूसा फिरीगिरी दरिया खान जी औताक ते ज़रूरु ईंदो। हिते रुलण खां बहितर आहे त असांखे दरिया खान जी औताक ते वेहणु घुरिजे। मां इहो ई सोचां पियो, मीर ऐं मूसा जे विच वारो मसइलो हल थी वेंदो। मीर ऐं मूसा त पहिरीं ई पाण में कोन ठहिया त हाणे बि कोन ठहिया आहिनि ॿई हिक ॿिए खां ज़िदी। जेकॾहिं ठही विया न त नवाब खान खे रत जूं मानियूं खाराईंदा। नवाब खान त वरी बि अहिड़ी चाल खेॾंदो जो मीर ऐं मूसा जूं बंदूकूं वरी हिक ॿिए मथां सिधियूं हूंदियूं। नवाब खान वॾो चालाक आहे, मीर ऐं मूसा खे पाण में वेढ़ाए तबाह करे छॾींदो। नवाब खान त ॼाणे थो असांजी संगत वरी बि गॾु थी हुई त पोइ उन लाइ मसइला पैदा थी। उन करे हीअ असां सभिनीनि खे पाण में वेढ़ाए ऐं माराए छॾींदो। जीअं त सिजावल ऐं मूसा जो ठाह थियण न ॾिनई। हा बख्शल, हाणे त मूसा ऐं मीर सां बि इहे ई रांदि खेॾे पियो। हल त दरिया खान वटि निकिरी था हलूं, थी सघे मूसा ऐं मीर जे विच में ॻाल्हियूं थी वञनि। और चक्कर मुर्तो की तरकिसर कयो अमीर, तरकिसर। पर जेकॾहिं हाणे मुंहिंजे साम्हूं आहे त तुंहिंजो सीनो मां परोड़ करे अॻिते निकिरी वेंदुसि। मूसा, जेकॾहिं तोखे हितां निकिरणो ई आहे न त पोइ मूंखे हिते जो हिते मारे निकिरी वञ। छो त जेकॾहिं मां ज़िंदा बची वियुसि त मां तोखे ऐं तुंहिंजी नैना खे तां ज़िंदा निकिरण कोन ॾींदुसि, कोन ॾींदुसि। त पोइ ॿुधड़े, अॼु राति मां नैना खे वठी हितां निकिरंदुसि। जेकॾहिं तमें दम आहे त पोइ मूसा खे रोके ॾेखारजांइ। पर अॼु मां बि तोसां कसम खणी थो चवां, जेकॾहिं तूं मुंहिंजे साम्हूं आवे ऐं मूंखे रोकण जी कोशिश बि कई त तुंहिंजे सीने जे मथां लत रखी रास करे वेंदुसि। मूसा, मीर बि मरण वारनि मां नाहे, नाहे। हाणे फ़ैसिलो थींदो, ज़रूर थींदो। छा मूसा ज़िंदा रहंदो या मीर? मीर। ही ॿई निभागा मरंदा, मुड़ंदा कोन। हिननि ॿिन्ही खे सम्झाइणी अजायो आहे। ॾिस छोकिरी, तूं हिते कुझु ॾींहंनि जी महिमान आहीं। जेकॾहिं तूं महिमान सम्झी हिते रहंदी त तुंहिंजी इज़त थींदी। बाक़ी जेकॾहिं हिते घोड़ थी ऐं तव्हां भॼण जी कोशिश कई त पोइ तोखे उन तहखाने में बंदि कंदुसि, जिते न तूं कुझु ॾिसी सघंदी ऐं न ई को आवाज़ ॿुधी सघंदी आहे। ऐं उते तूं जॾहिं मरी वेंदी आहे न त कंहिंखे तुंहिंजो लाश बि कोन मिलंदो। उते जो उते तुंहिंजा इहे अॾा गुॾा ॻरी वेंदा। साईं एॾो ज़ुल्म मुंहिंजे मथां छो? तुंहिंजे मथां असां को बि ज़ुल्म न आहे कयो। छा ज़ैनब बेगम तो हिन सां को ज़ुल्म कयो आहे? न साईं, मां त हिन जी वधि में वधि इज़त थी कयां ऐं इहा ॻाल्हि मूं हिनखे सम्झाए बि छॾी आहे। साईं, मां पंहिंजे घर वञण थी चाहियां। तोखे तुंहिंजे घर मोकिले वेंदो, पर कुझु ॾींहं तूं हुते इज़त सां रहंदी। वधीक ज़ैनब बेगम तूं सम्झाए छॾीस। ॾिस साईं, तोसां केॾो इज़त सां पेश आयो, इन जे करे मां तोखे चवां थी त पंहिंजी इज़त खे तूं पाण सम्झ। हाणे जेकॾहिं तुंहिंजे मथां ज़ुल्म बि थियो त उनजी ज़िमेदार तूं पाण हूंदी, असां न। मां सम्झी वयसि त हिते कुझु बि पुछणो न आहे।
तूं हिन खे पंहिंजो ई घर सम्झ, उसी ताईं जेसी ताईं वापसि तूं नथी वञी सघीं। मां त हिन घर में कैद आहियां, पोइ हिन घर खे मां पंहिंजो घर कीअं सम्झां? मूंसां मिले मीर सां जहिड़ा बि हवाला कटे कहिड़ियूं बि ख़बरूं करे। चाचा मीर जी अजाई बकवास आहे, चए थो त नैना खे वापसि कयो। सही त चवे थो मूसा, तव्हां जेकॾहिं नैना खे वापसि कंदो त नवाब खान जी तव्हां सां दुश्मनी ख़तम थी वेंदी। राणी, नवाब खे जेतिरो मां ई चाचा सुञाणियूं था एतिरी तोखे ख़बर कोन्हे। हा मां, जंहिं ॾींहुं न मूसा नैना खे वापसि कयो उन ॾींहुं मूसा मारियो वेंदो। चाचा, नैना ई उनजी मां सां मुंहिंजो वाइदो थियल आहे, उन करे मां नैना खे बचाइण थो चाहियां। जेकॾहिं ईअं न हुजे हा त मां नैना खे वापसि कयां। नैना खे बचाइण जी कोशिश त करीं थो, पर तोखे लॻे थो त नवाब खान तुंहिंजो पीछो करण छॾे ॾींदो? वॾो कमीणो इंसान आहे, एतिरो आसानी सां मूसा मां हथ कोन कढंदो। सिर्फ़ हिकिड़ो चकर नैना खे मां कंहिं महफ़ूज़ हथनि में पहुचाए अचां, पोइ हिन नवाब सां मां पाणे सिधो विढ़ंदुसि। मूसा जंहिं ॾींहुं हकल कंदे उन ॾींहुं मां अची तो वटि निकिरंदुसि, मूंखे उन ॾींहं जो इंतज़ारु हूंदो। चाचा, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, थी सघे कुझु वक़्त लाइ पाण मिली बि न सघूं, छो त राति मां नैना खे वठी काछे तरफ़ निकिरी वेंदुसि। मालिक तोसां भलाई कंदो, मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। तारा मीर त ॻोठ जे तरफ़ वञे थो, उन में कहिड़ो कमु अथई? मीर वञे त ॻोठ जी तरफ़ थो, पर उन मां अंदाज़ो लॻायो ई त होश में ई न हो। कंहिंसां झेड़ो करे त न निकितो? हाणे सोचां पियो त मीर जे पोयां हलूं या मूसा जी जांच कयूं। मूसा रोल आहे, हू असांखे कॾहिं मथ न ईंदो। जेकॾहिं असां मीर ते नज़र रखंदासीं न त हू असांखे मूसा ताईं ज़रूरु पुॼाईंदो। सतार पोइ त असांखे मीर जे ई पोयां हलणो पवंदो, लिकणो पवंदो, ऐं पोइ मीर ते नज़र रखबी। ॾिसजांइ सतार, मीर ॿाहिरि ज़रूरु ईंदो। पोइ जेका तुंहिंजी सलाह। सतार हल हली ॾिसूं था त कंहिं मीर जे पोयां बाहि बारी आहे। नैना, तूं तयारी करे छॾ, अॼु राति तोखे मूसा वठण ईंदो। छा हितां मूंखे मूसा वठण ईंदो? थी सघे थो त तोखे हितां मां वठी हलां। जेकॾहिं हितां ई हुनखे मूसा वठी वञे त इहो बहितर न थींदो? सिंधु, कुझु अकल खां कमु वठ। हींअर मूसा जे पुठियां 1000 नज़रूं आहिनि। जेकॾहिं मूसा ऐं नैना हितां निकिता न त हू पकड़िजी वेंदा। हा मां, असां ते इहो फर्ज़ थिए थो त असां ख़ैरनि सां नैना खे हितां रवानो कयूं। चाचा, हिन वक़्तु रुगो नवाब खान न पर मीर बि मूसा सां ज़िद पइजी वियो आहे। मीर त पहिरियां बि मूसा सां कोन ठहंदो हुयो। हिन वक़्तु मीर जी भेण खे नवाब अगवा करायो आहे। वॾो ज़ालिम आहे, जीअं हलीमा खे मारे छॾी तीअं हाणे सोणी खे बि मारे छॾींदो। शुक्र थियो जो असां अहिड़े ज़ालिम वॾेरे जे ॻोठ में न आहियूं वेठल। हा मां, जेसि ताईं हितां वॾेरा शाही ख़तमु न थींदी को बि माण्हू सुख जो साह न खणंदो। चाचा, जेसि ताईं इहे चापलूसी माण्हू ज़िंदा आहिनि न तेसि ताईं वॾेरा शाही ख़तमु कोन थींदी। ख़ुदा सम्झ जे असांजी क़ौम खे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।